पाकिस्तान में ॿोॾ सबब वॾे पैमाने ते तबाही थी आहे। ॿोॾ सबब 40 एकड़नि ते बीठल फसल तबाह थी विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मिस्र जे शहर शर्म एल शेख में माहौलियाती तब्दीली कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तानी मईशत खे $30 अरब खां वधीक नुक़सान थियो आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबब घणो मुतासिर थियो आहे। दुनिया जो मौसमियाती इंसाफ़ ॾांहुं ध्यानु झुकाइणो पवंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में रस्ता बंदि हुजण वारे मामले जो अदलिया खां नोटिस वठण जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त फ़सादी एहतजाज जे नाले ते रस्ता बंदि कनि था। अवाम फ़सादी मार्च खे रद्द करे छॾियो आहे। रस्तनि खे खोलवाइण लाइ सूबाई हुकूमत जे क़ानूनी ज़िम्मेवारी आहे। सूबनि पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी न कई त उन जा संगीन नतीजा निकिरंदा। सहाफ़ी अरशद शरीफ़ खे ग़लत फ़हमीअ जी बुनियाद ते क़त्ल करण वारे कीनिया पुलिस जी दावा कूड़ी करार। जेकॾहिं अरशद शरीफ़ खे क़त्ल कयो वियो आहे त खुर्रम ऐं वक़ार उन खां ॿाहिरि न आहिनि। जांच टीम खे दुबई वञण लाइ बि चयो आहे। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अरशद शरीफ़ जे क़त्ल जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण ख़ातिर चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे। आईजी पंजाब फैसल शाहकार पीटीआई चेयरमैन इमरान खान ते थियल हमले जी एफआईआर जी कॉपी सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। आला अदालत जे हुकुम खां पोइ इमरान खान ते थियल हमले जो केस गिरफ़्तार जवाबदार नवीद ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। सब इंस्पेक्टर आमिर शहजाद जी फरियाद ते दाख़िल कयल एफआईआर में क़त्ल जी कोशिश ऐं दहशतगर्दी जा कलम शामिल। इस्लामाबाद पुलिस गुलाम सरवर खान ऐं जुल्फी बुखारी समेत तहरीक इंसाफ़ जे ॿिनि अॻवाणनि जी गिरफ़्तारी वारंट जारी करे वरिता। परवेज़ खटक ऐं अली अमीन गुंडापुर पहिरियां ई केस में पुलिस खे घुर्बल आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी पीटीआई चेयरमैन खे मुल्क लाइ वॾे रिस्क करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त इमरान खान पाण मथां थियल हमले वारे वाक़े जी पंहिंजी मर्ज़ीअ जी एफआईआर दाख़िल कराए इन ते कढणु चाहे थो। जांच थियणु घुर्जे त इमरान खान खे गोलियूं लॻियूं आहिनि या न। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह सही पियो चए त जांच थियणु घुर्जे इमरान खान केतिरियूं ई गोलियूं लॻियूं आहिनि। माहौलियाती तब्दीलीअ जे असरनि खे घटाइण लाइ तुर्त क़दम खणणु अणथर करार। पाकिस्तान माहौलियाती तब्दीली सबब सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। माहौलियाती तब्दीलीअ जा असर घटाइण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। विच ओभर में ग्रीन प्रोग्राम मिसाली आहे। ग्रीन पाकिस्तान बि इन सिलसिले जी कड़ी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सऊदी ग्रीन इंटेंशू इजलास खे ख़िताब। मौसमियाती तब्दीली सॼी दुनिया लाइ वॾो चैलेंज आहे। हलंदड़ साल ॿोॾ जी सूरतहाल ते मुंहुं ॾियणो पियो। ॿोॾ जी तबाही खां पोइ अवाम जी बहाली मिशन आहे। आलमी बिरादरी मदद जे लाइ अॻिते अचे। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो सीएन खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त हू पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले जी मज़म्मत करे थो। अॻूणे वज़ीर आज़म रूस जे दौरे जी ग़लति तशरीह कई। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में कामयाबी माणी। मज़बूत अफ़गानिस्तान ख़िते जी सलामती ऐं तरक़ी लाइ अणथर आहे। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले खैबर में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन कार्रवाई जे नतीजे में हिकु दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द लियाकत उर्फ शाहीन वटां हथियार हथ। आईएसपीआर मूजिब फायरिंग जी ॾे वठ दौरान हिकु जवान बि शहीद थी वियो। सवाबी सां तालुक़ रखंदड़ 28 वरनि जे सलीम ख़ान शहादत माणी।
सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण सां APNC जी 4 रुकनी वफ़्द जी मुलाक़ात। अख़बारनि जे मसइलनि जे हवाले सां आगाही। सूबाई वज़ीर APNC वफ़्द खे अख़बारनि जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराए छॾी। संदसि चवणु आहे त जमहूरियत जी मज़बूतीअ में मीडिया जो अहम किरदारु आहे। सिंध हुकूमत मीडिया जे मसइलनि खे अवलियत जी बुनियाद ते हल कंदी। कराची जे मच्छर कॉलोनी में 2 मुलाज़िमनि खे क़त्ल वारे केस में गिरफ़्तार। 18 जवाबदार अदालत में पेश। अदालत जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद में धरती TV मॉर्निंग शो जी मीज़बान सहर शाह रिज़वी जे भाउ जो लाश हथ। पुलिस मूजिब सहर शाह जे भाउ पारस शाह जो लाश भिटाई नगर वारे घर मां मिलियो। घर केतिरनि ॾींहनि खां बंदि हो। पारस शाह जो मर्द रत सां रुॻियल आहे। पारस शाह नाले वारे रेडियो ब्रॉडकास्टर माकन शाह रिज़वी जो पुटु आहे। खैरपुर भरिसां 2 माण्हुनि जा बिजलीअ जे तारनि मां विछड़ियल लाश हथ। ॻोठाणनि जे इतला खां पोइ पुलिस ॿी लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। सुञाणप न थी सघी। दादू में बि वाटर कोर्स मां हिकु नौजवान जो लाश हथ आयो। आरिफ शेख जे नाले सां सुञाणप। संदसि लाश अस्पताल मुंतक़िल। बलोचिस्तान जे इलाइक़े जलमगज़ी में कारह जे इल्ज़ाम हेठि बिचो क़त्ल। जवाबदार फायरिंग करे नौजवान ऐं नारीअ खे गोलियुनि जो खाज बणायो। पुलिस मक़तूल नौजवान ऐं नारी जा लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। फैज़गंज वासी नौजवान डेंगी बुखार सबब फौत थी वियो। डेंगी जो शिकार आमिर मेमण अस्पताल में इलाज हेठि हो। अॼु ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। नौजवान जो मड़ घर पहुचण ते कोहराम। मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोच कल्टी थियण जे नतीजे में ॿारड़ो अजल जो शिकार। औरतुनि ऐं ॿारड़नि समेत 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध पुलिस जे पंजाब में कार्रवाई। 12 ॾींहं अॻु अगवा थियल नारीअ खे बाज़ियाब कराए वरितो। 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। वॾा माछू थाणे जे पुलिस गुजरांवाला में छापो हणी नारी इमदाद जागीराणी खे बाज़ियाब करायो। बर्ख कहाणीकार नसर नवेस अदीब ऐं दानिश्वर अमर जलील अॼु 86 सालगिरह मल्हाए रहियो आहे। 1936 में रोहड़ीअ में जनम वठंदड़ अमर जलील नेठि गूंगे ॻाल्हायो सर्द लाश जो सफ़र, तारीख़ जो कफ़न, रनीकोट जो खज़ानो, चंड विसामी वियो जॾहिं मां न हूंदुसि ऐं ॿिया केतिरा ई किताब लिखिया आहिनि। सिंध जे लॉन्ग लेजेंड जे सालगिरह जे मौक़े ते वाधायूं। ऐं रोमानी शाइर जो एलिया जे विछोड़े खे 20 वर वामी विया। जॉन एलिया उर्दू शाइरी खे नई जिदत बख़्शी। संदसि पहिरियों शाइरीअ जो मजमूओ शायदि 1991 में शाया थियो। वरसीअ जे मौक़े ते मदाहनि पारां जून खे भरपूर भेटा पेश।